पत्थर दिल, पत्थर दिल, पत्थर दिल। पाक तू मूंखे चिताए चिताए थी ॾिसी, छा ॻाल्हि आहे? इहो इन लाइ थी ॾिसां त जेका ॻाल्हि मां कंदसि उहा पूरी कंदे या लाइ न। ॾिस बाक, जेकॾहिं तुंहिंजी ॻाल्हि मुंहिंजे वस में हूंदी त मां ज़रूरु पूरी कंदुसि। जेकॾहिं मुंहिंजे वस खां परे आहे त पोइ मां मजबूर आहियां। सांवल, जेका ॻाल्हि मां चवां थी उहा ॻाल्हि तुंहिंजे अलावा ॿियो कंहिंजे वस में न आहे। त पोइ ॿुधाए न, गुज़ार तूं छो पई ॾी? ॿुधाए तो आहे कहिड़ी ॻाल्हि आहे जंहिंजे लाइ तुंहिंजूं अखियूं मुंहिंजे अखियुनि में उमेदनि जा अक्स पयूं ॻोल्हिनि। सांवल, मूंखे सालार सां मिला। छा? सालार खां सभु चरी त नाई थी बाका? न, मां चरी न आहियां। छा मां तोखे चरी थी लॻा? उहो त मां बि ॾिसां थो त तूं सियाणी सेफ्टी हूंदे बि मौत सां मुलाक़ात करण पई जाई। इन करे तोखे चरी न चवां त तूं ई ॿुधाए त ॿियो मां तोखे छा चवां? सांवल, मां ॾिसण थी चाहियां त मुंहिंजो पीउ कहिड़ी तबियत जो मालिक आहे जंहिं मुंहिंजी माउ जो खून कयो आहे। मां हुन कातिल जो मुंहुं ॾिसण थी चाहियां। पाख, मां तोखे कीअं ॿुधायां त सालार खान ऐं उन जा वाठा तोखे ईअं पिया ॻोल्हनि जीअं मौत इंसान जे पोयां हूंदो आहे। मन त तूं मुंहिंजी इहा ख़्वाहिश पूरी न कंदे? ॾिस पाख, फर्ज़ कर जेकॾहिं मां तुंहिंजी हिन ॻाल्हि खां इनकार कयां त पोइ मां कंहिं बि वक़्तु हितां निकिरी सालार जी ॻोल्हा कंदसि। पोइ मुंहिंजे नफ़े नुक़सान जो ज़िम्मेवार ॿियो केरु न हूंदो सांवल, सिर्फ़ु तूं हूंदे। पाख, भला ॿुध त सही, तूं सम्झण जी कोशिश आख़िर छो नथी करीं? बस सांवल, बस। हा या न? थोरो परे खां मां तोखे सालार खां ॾेखारींदुसि। जेकॾहिं मुंहिंजो शर्त क़बूल अथई त ठीकु, न त तूं पोइ मर्ज़ी जी मालिकियाणी आहे। पोइ भली तूं हितां निकिरी वञे। ठीकु आहे, मूंखे तुंहिंजो शर्त मंज़ूरु आहे। त पोइ देरि छा थी? उथ, चादर वेड़ त हींअर ई हलूं था। वारिस खान, मूंखे अॼु अहसास थो थिए त तोखे पंहिंजो पाण खां परे करे मूं वॾी ग़लती कई हुई। अम्मा साईं, तव्हां ईअं न चओ। मुंहिंजी अम्मा ग़लति नथी थी सघे। शायदि तव्हां खां परे रहण बि हिन में मुंहिंजो फ़ाइदो ई हुजे। पुट, तुंहिंजे परे रहण सां ॿिया माण्हू फ़ाइदो खणंदा रहिया ऐं तुंहिंजा कयल ॾोह असांजे लाइ इम्तिहान मिसिल हुया। मसे वञी ॻोठ वारनि खे संभालियो ऐं हाणे वरी जेको सांवल जो फ़ैसिलो कयो उन ते त माण्हू आङुरियूं था खणनि। अम्मा साईं, सांवल कुझु चयो आहे या माण्हू था शैतानी कनि? न पुट, सांवल त कुझु बि न चयो, पर दोदे वारा आया हुया। उन्हनि खे सांवल जे हाराइण में साज़िश पई लॻे। अम्मा साईं, इहो समूरो बहितान आहे। इहे दोदिया नथा चाहिनि त असां ॿई माउ पुटु हिकु थी वञूं। जेकर असां हिकु थी वियासीं त पोइ हुननि जी लय घटि थी वेंदी। अॼु त मां दिलि ते पत्थर रखी तुंहिंजे ख़िलाफ़ हुननि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं आहिनि ऐं ज़हर जो ढुक भरियो आहे, पर ॿिए दफ़े दोदे वारनि सां घटि न थींदी। अम्मा साईं, हिकिड़ो अर्ज़ु आहे, जेकॾहिं तव्हांखे क़बूल पए त मां ॿुधायां। चओ पुट, चओ। मूंखे हाणे तुंहिंजी हर ॻाल्हि क़बूल आहे। अम्मा साईं, तव्हां सोचे वठो, पोइ मुंहिंजी दिलि न ॾुखाइजो। तूं चओ, तुंहिंजी दिलि न ॾुखाइबी। अम्मा साईं, मुंहिंजी दिलि में कामूरी जे प्यार वरी जाइ ठाही आहे। पुट, तो त मुंहिंजे दिलि जी ॻाल्हि चई आहे, पर छो अम्मा, छा थियो? पुट, कामूरी इनकार थी करे। का ॻाल्हि न आहे अम्मा, पर हिकु अर्ज़ु आहे। चओ पुट। अम्मा साईं, मूंखे कामूरी सां मिलण जी इजाज़त मिले त पोइ मां हुनखे तमामु जल्द राज़ी करे वठंदुसि। कामूरी जेकॾहिं राज़ी थी वञे
त मूंखे कोई बि एतिराज़ न हूंदो। तोखे इजाज़त आहे, तूं भली वञी कामोरीअ सां मिली सघें थो। मां हाणे हलां थी अबा, निमाज़ जो टाइम थी वियो। अम्मा साईं, वारिस खान इनकार ॿुधण जो आदी न आहे, त पोइ इहा कामोरी इनकार कीअं कंदी? कामोरी त छा, पर हुनजे घर जा भाती बि इनकार कोन कंदा। उन्हनि खे ख़बर आहे त मुसीबत जो ॿियो नालो वारिस खान आहे। वारिस खान जेकॾहिं वसे त वॾ फुड़ो, करके त कहर ई कहर। ख़बर न आहे त बाख वाकई बि मरी वई आहे, अलाए जी ज़िंदा आहे। जेकॾहिं बाख जो लाश मिले हा त दिलि खे सुकून मिली वञे हा। हा, सुकून मिली वञे हा। साम्हूं ॾिस केरु वेठो आहे। केरु आहे? इहो अथई तुंहिंजो ज़ालिम पीउ सालार खान। मां हिन खे न छॾींदसि। पाक बस कर, चरी आई जा। पंहिंजो सिर खणाईंदी, मूंखे बि माराईंदी। सामल, मूंखे छॾ त मां अम्मा जो पलांद कयां। ॾिस बाक, असां हेसि ताईं मस लिकी लिकी पहुता आहियूं। हीउ सॼो इलाइक़ो हिन सालार खान जो आहे। हीउ अहिड़ो मगरमच्छ आहे, जेकॾहिं हिनखे ख़बर पए न त असां हिते आहियूं त गीत ई हिकु ॾींदो। सावल, त पोइ मां छा कयां? सब्र कर बाक, सब्र कर। चवंदा आहिनि त सब्र बहितरीन अमल आहे, ऐं सब्र वारे जी मुंहिंजो रब मदद कंदो आहे। ठीकु आहे सावल, त पोइ मां रब खां ई मदद घुरां थी। बाक तूं यकीन रख, हिकु न हिकु ॾींहुं इहो सालार खान पंहिंजे कए जी सज़ा ज़रूरु लोड़ींदो, ऐं हिकु न हिकु ॾींहुं हिन सॼे दर में अमन जो झंडो बुलंद रहंदो, ऐं असीं हारी महिनत कश माण्हू अलाह कंदो पंहिंजी ख़ुशहाल ज़िंदगी गुज़ारींदासीं। हल हल त को ॾिसी न वठे। अच पाक। ठीकु आहे, हल। अच। जीजा जे अखियुनि ते जेका धोखे वारी दीवार वारिस अॾी आहे न, इहा जीजा खे ॻोठ वारनि खां तमामु घणो परे करे छॾी। हिकु खून न, पर ॿ खून करे सघां थो। हिकु तुंहिंजी माउ दयाणी, ॿियो ई न ढोलू अचो। पत्थर दिल 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 पत्थर दिल। लॻे थो त हिन वारिस खान जे मकारी वारो हलायल तीर वञी पंहिंजे निशाने ते लॻो। आदा वॾा, कॾहिं त जीजा जहिड़ी ज़हीन औरत बि हिकु मकार जा गीत ॻाइण लॻी आहे। जीजा जेका वारिस खान जी भर वरिती आहे न, उन मां असां सभिनी खे ख़तरो महसूस थो थिए। रुगो ख़तरो न, पर ख़तरे जी घंटी थी वॼे, सो बि वॾे वाक़े। जीजा जे अखियुनि ते जेका धोखे वारी दीवार वारिस अॾी आहे न, इहा जीजा खे ॻोठ वारनि खां तमामु घणो परे करे छॾी। आदा, जेकॾहिं अॼु तूं जल्दी न थिए हा न, त जीजा ऐं तुंहिंजे विच में वॾो फसाद थी वञे हा। असांखे जीजा खे छॾे असांखे फसाद जी जड़ कटणी पवंदी, जड़। ऐं फसाद जी जड़ इहो वारस आहे, वारस। हा दादोदा, असांखे इन वारिस ख़िलाफ़
ठोस सबूत हासिल करणा पवंदा जेके जीजा जी अखियुनि तां वारिस खान जी मक्कारी जो पर्दो हटाइण जे लाइ काफ़ी हुजनि। मां इन वारिस खे अहिड़ो त सोघो कंदुसि जो हुनजे बदमाशी ऐं ॾाढाइनि जा सभु सबूत मुंहिंजे हथनि में अची वेंदा ऐं इहो वारिस अची मुंहिंजे कदमनि में किरंदो। पोइ थींदो वारिस सां लेखो, छो त दो तड़को न, दहमान न, दहशत जो नाम आहे, दहशत जो। भाऊ परेला कणकुन जी मुंद है ना कणक खई तो ना। हाँ अरे हेडे 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 ही तो ने भागा कणक तो लगे ही कोन थी। अरे दे थंभण लेटा या दबा कणक है कणक अजायो शक न कर। हाँ अरे हेडे 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 अरे हेडे कणक खयो जो ने बात सांप ने हेडे नहीं आ लगा हेडलो 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 हेडे हेडे ने भागा चंट्रा हे तो जूता बुधाए किथां खया थी जल्दी बुधाए न मुंडी बने तो साईं। भाऊ परेला ॾिसे पियो केॾी महांगाई आहे। भाऊ नूर जो कसम आहे खाइण लाइ घर में अटो बि कोन हुयो। भाऊ परेला ॾिसी तो केॾी महांगाई लॻी पई आहे। हिकु ग़रीब वञे त काॾे वञे। मज़ूर जी मज़ूरी बि 500 रुपया आहे। अॼु खां 15 साल पहिरियों बि 500 हुई, हाणे बि 500 लॻी पई आहे। ग़रीब पेट पाले बीमारियुनि जी करे काॾे वञे। भाऊ परेला नूर जो कसम आहे घर में खाइण लाइ अटो बि कोन्हे को। मां त पोइ सोचियुमि त मां छा कयां। घर में अटो कोन हो, खीसनि में वरी पैसा कोन हुया। भाऊ परेला पोइ वत में मस्जिद जो पासो निमाज़ी ईंदा विया, चौंपलियूं लाहींदा विया। मां खणी बाचको भरियो ऐं उतां निकिरी आयुसि। अरे हाँ वो सब कुछ ठीक है पर तोखे चोरी जे लाइ मस्जिद जो दर मिलियो। हाँ लानत बुरके अरे वठ बाजको खण जूता हलू मस्जिद मोचड़ा न हणाए। भाऊ परेला धक न हणजांइ खणा तो जूता मां दिलि जो मरीज़ आहियां धक न। हाँ हेॾे कर छा त दौर अची वियो हिन भागा मस्जिद खां बि कोन था मुड़नि। हाँ हेॾे 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 काॾे। हाँ हलो हेॾे हलो हेॾे हलो। वारिस खान तूं हाँ कामोरी छाजे लाइ आयो आहे हिते? मां तो इहो ॿुधाइण आयो त तमामु जल्द तूं मुंहिंजी कुंवार ऐं मां तुंहिंजो घोट। तुंहिंजो इहो ख्वाब ई रहिजी वेंदो। कामोरी तोखे ख़बर आहे त मां पंहिंजो ख्वाब पूरो करण लाइ हिकु खून न पर 2 खून करे सघां थो। हिकु तुंहिंजी मां दयाणी, ॿियो हिन ढोलूअ जो। न न तूं इहे न कंदे। तोखे त ख़बर आहे कामोरी त मुसीबत जो ॿियो नालो वारिस खान आहे। वारिस खान जेकॾहिं वसे त वॾो फोड़ो करके त कारी कर। रईस सालार खान मूजिब मुंहिंजो ॾुआरी रबू पर मुंहिंजे ख़्याल मूजिब रबू मुंहिंजो वॾे में वॾो दुश्मन। दादा न जेको तुंहिंजो दुश्मन आहे उहो मुंहिंजो दुश्मन आहे। जंहिं तो ते गोलियूं हलायूं न मां उनजो सीनो गोलियुनि सां परूण करे छॾींदुसि। यार शेरल काफ़ी ॾियारनि खां रबू मुंहिंजे रुख नथो चढ़े। मुंहिंजी हीअ बंदूक रबू जो विप फाइण लाइ आथी आहे। दादा न जेकॾहिं रबू मूंखे रस्ते में हथ अची वियो न त रबूअ खे उते जो
उते पूरो करे छॾींदुसि। पर इहो बि मुंहिंजो तोसां वाइदो आहे, जेको बि रबूअ जे लाश खे खणण लाइ ईंदो उनजो लाश बि उतां केरु खणी न सघंदो। हा शरल, रबू हाणे असांजो दोस्त न आहे रहियो, दुश्मन आहे दुश्मन। रबू खे इबरतनाक मौत ॾींदासीं, जीअं ॿियो को बि रबू थी न सघे। रबूअ खे अहिड़ो त धक हणंदासीं जो कंहिंखे ख़बर ई न पवंदी। शिरल, रबू चालाको केॾो बि छो न हुजे, पर हुनखे मौत खां को बि नथो बचाए सघे। असां बि रबूअ खे अहिड़ो त रतो वाह कंदासीं जो हुनजे जिस्म में हिकु रत जो फुड़ो बि न बचंदो, तड़पी तड़पी बेमौत मरंदो। इहा ई दादन जी फतेह हूंदी, फतेह। दादन, हिते बि ॻाल्हाइण मां को बि फ़ाइदो कोन्हे। मां चवां थो हलूं। जेकॾहिं रबू रस्ते में मिली वियो त रबूअ जो सीनो गोलियुनि सां कीमो था कयूं। अचो। वारिस पुट, धीअ कामोरीअ सां मिली आहीं? हाँ मां साईं, मां कामोरी ॾे वियोसि। हुन मूंसां कुर्ब सां त ॻाल्हायो, पर हुनजे चेहरे ते शादी न करण वारो इनकार साफ़ ज़ाहिर हुयो। पर मूंखे लॻे थो त तमामु जल्द मां कामोरी जो प्यारु हासिलु करण में कामयाबु थी वेंदुसि। मुंहिंजे अॻियां त कामोरी ढोलण पई करे। तुंहिंजी ख़बर न आहे त तूं कामोरीअ जे अॻियां कहिड़ो लहजो ॻाल्हायो जो कामोरी तोसां कुर्ब सां पेश आई। अमा साईं, भली कामोरी मूंखां केतिरी पासे जी छो न हुजे, पर जॾहिं मूं हुन सां कुर्ब वारो लेजो रखियो आहे न, त हुन बि कुर्ब वारो लेजो इस्तेमालु कयो आहे मूंसां। तॾहिं त मूंखे ईंदड़ वक़्त में उमेदु नज़र पई अचे। कामोरीअ जो मूंसां त अहिड़ो लहजो हुयो जो मूं सम्झो त हू ढोलण जे इश्क में अंधी आहे। कामोरी ढोलण सां प्यार ज़रूरु करे थी, पर अञा अंधी न आहे थी। मां तमामु जल्द कामोरी खे इश्क जे खॾे मां कढी पंहिंजो ज़रूरु बणाईंदुसि। पुट, इहा त मुंहिंजी बि ख़्वाहिश बणिजी वई आहे त कामोरी धीउ खे तुंहिंजी कुंवार बणायां, ऐं पोइ हिन घर में नंढड़ा बचड़ा अचनि। मां तुंहिंजे पुट जो नालो हाकिम खान रखंदसि। अमा साईं, तूं मालिक आहीं, जीअं तूं चाहींदीअं तीअं थींदो। हाणे मां तुंहिंजी ख़्वाहिश खां कंध न कढाईंदुसि। हाणे असांजी ज़िंदगीअ जा बि पोयां हयातीअ जो को भरोसो कोन्हे। अॻे पोइ हीअ सॼी जागीर, हीअ पग, सभु कुझु तोखे ई संभालणो आहे। अलाह साईं ख़ुशि रखे पुट। मुंहिंजी हाणे निमाज़ जो टाइम थी वियो। अम्मा साईं, तमामु जल्द जेको इहो कामोरी जो इनकार आहे न, इहो इकरार में बदिलजी वेंदो। पोइ हिन कामोरी खे ख़बर पवंदी त मुसीबत जो ॿियो नालो वारिस खान आहे। वारिस खान जेकॾहिं वसे त वॾो फुड़ो, कड़के त कहर ई कहर। मां तव्हांखे चङी तरह चई चुको आहियां, ऐं हाणे वरी ॿीहर बि चवां थो त हिन मिल्कियत जा हिस्सा बराबरि थियणु घुरिजनि। हुस्ना जो नालो ईंदे ई अखियुनि मां लुड़क पियो उघी। किथे हुस्ना तुंहिंजी? हुस्ना मुंहिंजी मोहबत हुई। जिथे बि इहो चने सरे बूरो ॿिन्हिनि मां केर बि मिलेव, उन्हनि खे जोगो करे वारनि मां पकड़े गिहलींदा अची मुंहिंजे कदमनि में उछलियो। पत्थर दिल 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 पत्थर दिल। सरकार खान, तुंहिंजे हिन रवैये हिन कोट जूं फाड़ू कमज़ोर करे छॾियूं आहिनि। मां सॼो ॾींहुं तुंहिंजी सोच में गुम आहियां। मूंखे त एतिरो वक़्तु ई न आहे सालार खान जो मां कंहिंजे लाइ कुझु सोचे सघां। मुंहिंजी सोच मूंखां ई शुरू थिए थी ऐं मूं ते ई ख़तमु थींदी आहे। संगार खान, मूंसां वरी बि हाणे साफ़ ॻाल्हि कर। तोखे छा घुरिजे? जेका शइ घुरिजे उहा
मां तोखे मुस्कुराए तुंहिंजे हवाले कयां त जीअं हिन हवेली जे बुनियाद खे को बि लहर लोॾो न अचे। अदा सालार खान, मां तव्हांखे चङी तरह चई चुको आहियां ऐं हाणे वरी ॿीहर बि चवां थो त हिन मिल्कियत जा हिसा बराबरि थियणु घुरिजनि। नगार खान, तोखे ख़बर बि आहे त हिन पूरी जाइदाद पूरी मिल्कियत जो वारिस बाबा मूंखे ई कयो। ॾिसदा, अदा वॾे हाकिम खान जो हिसो अलहदा हुयो, जॾहिं त अॼु बाक़ी रहियल मिल्कियत में तुंहिंजो ऐं मुंहिंजो हिसो बराबरि आहे। नगार खान, सम्झण जी कोशिश कर, सम्झण जी कोशिश कर। तूं हिते रह, खा पी, ऐश अयाशी कर, तुंहिंजो को बि नालो न वठंदो। जेकॾहिं तोते कंहिं आंगुर बि सिधी कई न त मां हुनजी बाहि कटे छॾींदुसि। बाक़ी मिल्कियत जी विरासत जो ॿुधी ही ख़ल्क खिलंदी, ऐं जॾहिं ही ख़ल्क खिलंदी न त पोइ असां ॾाढो कमज़ोर थी वेंदासीं, हीणा थी वेंदासीं। असां न अदा साईं, असां न। सिर्फ़ु मां चओ, यानी सिर्फ़ु तूं कमज़ोर थी वेंदे सालार खान, तूं। छो त जिथे तूं सॼी मिल्कियत जो वारिस हुई, मुंहिंजे हिसे निकिरण खां पोइ तूं अध मिल्कियत जो मालिक बणिबे। अदा साईं, तोखे हाणे ॻाल्हि सम्झ में न ईंदी, थोरो आराम कर, थधो थी, पोइ तोखे हर ॻाल्हि सम्झ में अची वेंदी। बस हाणे बि का बि चालाकी न हलंदी। मूंखे पंहिंजो हक़ घुरिजे, छो त संगार खान खैरात जे टुकड़नि ते पलचण वारो न आहे। मां तोखे अहिड़ी तकलीफ़ ॾींदुसि, अहिड़ी तकलीफ़ ॾींदुसि जो पिन जा टुकर बि नसीब न थींदई। हिन मिल्कियत मां हिसो त तोखे कोन ॾींदुसि, बाक़ी एवज़े में तोखे इबरतनाक मौत ज़रूरु ॾींदुसि, छो त सालार ऐं तलवार सां कंहिं बि तकड़ कई उहो कपजी वेंदो। वॾो आयो आहे मिल्कियत मां हिसो वठण वारो। कामूरीअ जो त मसइलो हल थियण वारो आहे, बाक़ी बाग़ जी ॻणतीअ वरायो आहे। बाग़ ख़बर नाहे त कहिड़े हाल में हूंदी। नौजवान न्याणी अकेली वॾी भयानक हवेलीअ में अकेले सिर कहिड़े हाल में रहंदी, इहो बाग़ पाण सम्झी सघे हा, पर बाग़ जी त यादाइश थी हली वई आहे। त पोइ हाणे त बाग़ ऐं सालार सां मोहबत ऐं नफ़रत जो तसवुर ई न हूंदो। जेसीं ताईं बाग़ जी यादाश नथी अचे, मां बाग़ खे हिन हवेलीअ में न आणींदसि। वारिस खान ते तकड़ में एतबार न कंदमि, एॾो वॾो एतबार न करे सघंदसि जो अॻ में ई बाग़ हितां ग़ाइब थी वई हुई, वापसि मिली सा बि हिन हाल में। रब ॼाणे तूं त छा माजरा आहे। बाग़ जे वजूद खे घणनि दुश्मननि खां ख़तरो आहे। मुंहिंजी कोशिश आहे, हा मुंहिंजी कोशिश आहे त जेसीं ताईं संदसि दुश्मन ख़तमु नथा थियनि, न्याणी रब सां गॾु असांजी अमान में रहंदी। हा इंशाअल्लाह। सांवल, तूं कॾहिं इहो न ॿुधायो त तुंहिंजे घर जा भाती घणा आहिनि? बाग़, कॾहिं मुंहिंजो घर ख़ूबसूरत इंसाननि सां भरियल हुयो। बाबो, हुस्ना जो पीउ यानी मुंहिंजो चाचो, पर हिन महिल मुंहिंजी अमड़ धयाणी ऐं असां वटि महिमान थी आयल मासात आबदा, ॿ घर जा भाती आहिनि। सांवल, हुस्ना जो नालो ईंदे ई अखियुनि मां लुढ़क पियो उघी। किथे हुस्ना तुंहिंजी? हुस्ना मुंहिंजी मोहबत हुई, मुंहिंजी सौट हुई। हुस्ना जो प्यार कंहिंखां बि लिकल कोन हुयो। सच पुछे त असां ॿई पाण सां हिकु प्यार भरियो रवैयो रखंदा हुआसीं।
पर सांवल, मां शर्मसार आहियां। मूंखे तोसां अहिड़ी ॻाल्हि न करणु घुरिजे हा। न, तोखे शर्मसार थियण जी का बि ज़रूरत कोन्हे। भला तुंहिंजो कहिड़ो ॾोह जो तूं शर्मसार थी। शर्म त उन्हनि खे अचणु घुरिजे हा जन मुंहिंजो प्यार हुस्ना मूंखां जुदा कई। हुस्ना किथे आहे? बाक़ हुस्ना हाणे हिन जहान मां क़तल थी ॿिए जहान में पहुती आहे। छा हुस्ना जो खून थियो हो? हा बाक़, मुंहिंजी हुस्ना खे वारिस मारियो हुयो, पर इहो खून ईअं लुढ़ी वियो जीअं दरिया में बबुर जी टारी लुढ़ी वेंदी आहे। वारिस ख़ान त जीजा जो पुटु आहे न? हा बाक़, जीजा जो पुटु ऐं तुंहिंजो सौटु। वारिस ख़ान इंसानी रूप में शैतान आहे, शैतान। पोइ तव्हां वारिस ख़ान जो कुझु बि न बिगाड़ियो? न बाक़, अॻु त कुझु कोन बिगाड़ियो, पर लॻे थो त हाणे कुझु न कुझु हिन वारिस जो बिगाड़णो पवंदो। जीजा बि कुझु न कयो? बाक़, वारिस हर दौर में अहिड़ो त शातिर रहियो आहे जो पंहिंजे कयल ॾोहनि जा निशान बासानी मिटाए छॾींदो आहे, पर हाणे मां हुन जी का बि साज़िश कामयाबु थियणु कोन ॾींदुसि। माना त वारिस ख़ान खां मूंखे बि होशियारु रहणु घुरिजे। मूं त तोखे अॻु में बि ॿुधायो हुयो त तूं हिन शैतान अॻियां न ईंदी कर, उन मंझां तोखे बि ख़तरो आयो। त पोइ हिन वारिस ख़ान जो कुझु न कुझु करणु घुरिजे, न त वॾो नुक़सानु कंदो। नुक़सानु त हिन वारिस जो हाणे मां कंदुसि। ॻिचीअ में अहिड़ो त नोड़ विझंदोमांसि जो ओबासी न ॾी सघंदो। मूंखे त हैरत आहे त जीजा जहिड़ी शख़्सियत खे बि हिन वारिस पंहिंजी शैतानी ॼार में फासाए चुको आहे। हा दा, असांखे वारिस जे माण्हुनि हिन जनेसर ऐं भूरे सां वॾी अटकल करणी पवंदी। हा दादोदा, धोलण जी ॻाल्हि सही आहे। जेसीं ताईं चनेसर ऐं भूरे खे सोगो न कंदासीं तेसीं ताईं वारिस ख़ान जो कूड़ जीजा आॾो सच रहंदो। दादा मेरा बजी ॻाल्हि सोरहाना सचा। असांखे चनेसर ऐं भूरे खे काबू करणो पवंदो। चनेसर ऐं भूरो हाणे ॿई असांजे निशाने ते आहे। हिननि सां अहिड़ी त जुट कंदुसि जो हुननि कॾहिं सोचियो बि कोन हो। वॾा साईं, असां हाणे चनेसर ऐं भूरे जे लाइ अहिड़ो त ॼार विछाईंदासीं जो पाण ई अची ॼार में फासंदा जीअं मच्छी अची ॼार में फासंदी आहे। हा दादा, हिन चकर इहे ॿई असांजे निशाने खां न बची सघंदा। त पोइ ठीकु आहे, हाणे इन्हनि ॿिन्ही मां जेको बि आयो न सिधो वापसि न वेंदो, छो त मेराब मंछर जो मेरो पाणी ज़रूरु आहे, पर पंहिंजे दुश्मन खे ॿोड़े ॿोड़े मारींदो आहे। हाणे तव्हांखे मुंहिंजी इजाज़त आहे। जिथे बि इहो चनेसर ऐं भूरो ॿिन्हिनि मां केर बि मिलेव, उन्हनि खे सोगो करे वारनि मां पकड़े गिहलींदा अची मुंहिंजे कदमनि में उछलियो। पोइ ॾिसो त हिननि सां मां कहिड़ो असर थो कयां, छो त दो दड़को न, दामान न, दहशत जो नाम आहे, दहशत जो। ओ इहो अचई थो ॾिना परियल पेट सां असली धोल ॿधियूं। उन ॾींहुं वरी महिनत सां मूं जूता चुराया त पकड़े सभु वञी मुला खे ॾियारायईं, जिते मुला मूंखे थुक लानत बि कई हुई। अॼु परियल खां पलांद करण जो ॾींहुं आहे। हा, मां त सुबुह खां वठी परियल जी ताड़ में हुयसि त मिले त पलांद कयांसि। सुठो थियो जो मिली वियो। ॾिना किना ये छा पियो खाई? खट्टा मिठड़ो, खट्टा ऐं मिठड़ो। सफ़ा अंधो लॻो पिया हे ॾिना, पाण खाईंदो, मूंखे नथो खाराई। भाऊ परियल खोड़ खोड़, तोखां भला मूंखे घट मिठड़ा प्यारा आहिनि छा?
त पोइ मूंखे खाराए न। हाँ खट्टा मिठड़ो खट्टा मिठड़ो। ओ परला तू खट्टा मिठड़ो खा वात मिठो कर मां हलाए दो। अरे ॾिना की न ख़राब खटमड़ो ॾेई वञा। पेट बि सूर। अरे मां त मरां थो निभागा। असल आंड्रा कपिजी विया। अयली वॾो सूर आहे। सिर्फ़ु मूंखे हिकु दफ़ो इहो ॾिनो हथ अचे असुल खल उड्रे छॾींदोमांसि। अबाड़े वॾो धोखो करे वियो आहे मूंसां। सॼे खीसे मां जेको खटम ठुड़ो कढी मां खाधो न उहो त सही हुयो। जेको खॿे खीसे मां खटम ठुड़ो कढी परियल खे खारायो उन्ही में जमाल गोॾो मिलायो हुयो में। ॾिसो त हाणे परियल जा कीअं था आंड्रा वढजनि ऐं ॾिसजो त ॻोठ ताईं कीअं थो फिका पटा ठाहींदो वञे। हा पत्थर दिल पत्थर दिल पत्थर दिल पत्थर